शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तन के भली कार। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं धमाके सां ऐं ज़बरदस्त एक्शन सां ड्रामो हली रहियो आहे पंहिंजा वेरी। बहरहाल हिते हाणे जे एक्शन बि तव्हांखे घणो ॾिसण वटां मिलंदो, छाजे करे दोस्तों एक्शन त भरपूर तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। बहरहाल इन्हनि में तव्हांखे कुझु बहितरीनु सीन बि ॾिसण वटां मिलंदा। सांवल जी हाणे कहाणी में नओं रुख तव्हांखे नज़र ईंदो, छो त सांवल जे ख़िलाफ़ु सभु ॻोठारा वरी थी वेंदा ऐं इहो दिलावर सांवल जे ख़िलाफ़ु पाण त अॻे ई आहे ऐं ॻोठ वारनि खे बि बार बार भड़काईंदो। पर सांवल इन मसइले खे हल करण जे लाइ चाकर ख़ान खे बि छॾाईंदो ऐं दिलावर ख़ान खे बेनक़ाब कंदो। इहे अचण वारा एपिसोड जेका आहिनि उन्हनि में बहितरीनु मां बहितरीनु इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। पंहिंजा इहे ड्रामो काफ़ी माण्हुनि कमेंट मां पढ़िया दोस्तनि जा लिखनि पिया त असां अदा ॾिसण ई छॾे आयूं। ऐं कुझु दोस्त लिखनि पिया अदा ड्रामो सुठो आहे, कुझु दोस्त लिखनि पिया अदा फलाणे जी अदाकारी वणे थी, को चए पियो अदा फलाणे जो अदाकार बोर करेक्टर बोर आहे। हर कंहिं पंहिंजी पंहिंजी राय आहे। हाणे बि तव्हां राय लिखी सघो था कमेंट सेक्शन में, तव्हांजी राय पढ़ंदा आहियूं ऐं असांखे ख़बर पवंदी आहे त ड्रामे में केतिरी माण्हू दिलचस्पी वठनि पिया।